आओ उलमा से पूछ ले। अज़ीज़ो दोस्तों बुजुर्गो, असां नमाज जा मसाइल बयान करे रहिया आहियूं, इन में सजदे के बयान करे रहिया आहियूं ऐं ज़िमनन असां सजदा शुक्र के गुज़िश्ता जुमा बयान करे रहिया हुआसीं। उनजो एक मुख़्तसर पस मंज़र बयान करियां जेको गुज़िश्ता जुमा असां बयान कयोसीं त सजदा शुक्र जी अहमियत फज़ीलत तमामु घणी आहे। जो जॾहिं बि असांखे का ख़ुशी मिले, ख़ुशख़बरी मिले, त पोइ 2 रकातूं नफ़िल नमाज़ शुक्राने जे तौर ते अदा करियूं, या फौरन जेकॾहिं जॻह आहे त सजदा शुक्र अदा करियूं। इन जी तमामु वॾी अहमियत आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बि सुन्नत आहे, सहाबा किराम आलिम रिदवान जी बि सुन्नत आहे, अहले बैत अतहार जी बि सुन्नत आहे ऐं इन जा तमामु घणा फ़वाइद आहिनि। ऐं गुज़िश्ता जुमा मां हिकु हदीस पाक बयान कयूं आहिनि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं बि का ख़ुशख़बरी मिलंदी हुई, ख़ुशी जी ख़बर ईंदी हुई, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन सजदे में हलिया वेंदा हुआ, यानी शुक्राने जे तौर ते सजदो कंदा हुआ। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन सजदो कंदा हुआ। इन मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी असांखे सुन्नत मालूम थी। इहा हदीस गुज़िश्ता जुमा मां तफ़सील सां बयान कई हुयमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं बि ख़ुशख़बरी ईंदी हुई त सजदो कंदा हुआ, ख़र साजिदन शाकिरन लिल्लाहि, अल्लाह ताला जो शुक्र अदा करण जे लाइ सजदे में हलिया वेंदा हुआ। इन खां अलावा असांखे गौर फ़िक्र करणु घुरिजे त छा असां बि इन सुन्नत ते अमल कंदा आहियूं न। जॾहिं अल्लाह ताला जी का असांखे नेमत मिली, असांखे का ख़ुशख़बरी मिली, छा असां शुक्राने जे तौर ते सजदा शुक्र अदा कंदा आहियूं या न, या 2 रकात शुक्राने जे तौर ते अदा कंदा आहियूं या न। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम त 2 किन रिवायतनि में 8 ॿी रिवायतूं शुक्राने जे तौर ते अदा कयूं आहिनि। ये मशहूर वाक़ियो आहे त जॾहिं फ़तेह मक्का थी न, काफ़ी किताबनि में तफ़सील सां वाक़ियो मां सिर्फ़ु इशारतनि बयान थो करियां त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम उन वक़्तु जॾहिं फ़तेह मक्का थी, उम्मे हानी रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाईंदो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे घर आया, वुज़ू कयूं या गुस्ल कयूं ऐं 8 रकात अदा कयूं ऐं तेज़ी सां अदा कयूं। ऐं तेज़ी सां अदा करे रहिया हो, उनजे बावजूदि रुकू ऐं सजदा पूरे इत्मीनान सां अदा कयूं। ऐं उम्मे हानी फरमाईंदियूं त मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इन अंदाज़ में नमाज़ पढ़ंदे न इन खां पहिरियों ॾिठोसीं न इन खां बाद में ॾिठोसीं। त पोइ बुज़ुर्गान दीन फरमाईंदा आहिनि इहा बि जेकी नमाज़ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अदा कई शुक्राने जे तौर ते, जो फ़तह मक्का थी उन जे शुक्र में, ऐं किन मुहद्दिसीन इन जे नमाज़ जो नालो इहो रखियो आहे त फ़तेह मक्का जे शुक्राने वारी नमाज़, ऐं इहा अदा कई वई हुई चाश्त जे वक़्त में। कुझु मुहद्दिसीन इनखे चाश्त जे वक़्त में यानी चाश्त जी नमाज़ जो ज़िक्र कंदे उन में रिवायत कयो आहे। बहरहाल महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा सुन्नत हुई, सहाबा जी, अहले बैत अतहार जी, बुज़ुर्गान दीन जी इहो तरीक़ेकार रहियो आहे त का बि ख़बर मिलंदी हुई त शुक्राने जे तौर ते सजदो कंदा हुआ। इन जो फ़ाइदो इहो ई थींदो जो इन मां इज़हार थींदो हो आजिज़ी ऐं इनकिसारी जो। असांखे पुट जी नेमत जी ख़ुशख़बरी मिली, हज ते वञण जी ख़ुशख़बरी मिली, उम्रे ते वञण जी ख़ुशख़बरी मिली, या इन खां अलावा कोई कमु न थियणो जो थियण जी ख़ुशख़बरी मिली, त फौरन सजदे में वञण इन ॻाल्हि जो इज़हार आहे त या अल्लाह ही सॼो तुंहिंजो कमाल आहे,
ही तुंहिंजो करम आहे, ही तुंहिंजी महिरबानी आहे, तुंहिंजो एहसान आहे, तुंहिंजो इनाम आहे। इनमें मुंहिंजे के अमल जी का मुंहिंजो कोई बि अमल दख़ल न आहे। ईअं न आहे त ही मां अमल पढ़ियमि त ख़ासि इन जे करे थियो, न न, ही महज तुंहिंजो करम आहे, ही तुंहिंजो एहसान आहे जो मूंखे इहा नेमत मिली, इहा ख़ुशख़बरी मिली। इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि जेके फुतूहात मिलंदियूं हुयूं, कंहिंजे इस्लाम आणण जी ख़ुशख़बरी मिलंदी हुई, त महबूब अलैहिस्सलातु सजदे में हलिया वेंदा हुआ, यानी आजिज़ी इंकिसारी जो इज़हार कंदा हुआ त या अल्लाह, ही असांजी काविश ऐं कोशिश न आहे, ही तुंहिंजो कमाल आहे, ही तुंहिंजो करम आहे जो तूं असांखे इहा सआदत अता फरमाई। चवण जो मक़सदु असांखे बि सोचणु घुरिजे त का बि ख़ुशख़बरी मिले, का शइ गुम थी वई, मिली वई, सफ़र ते वियासीं, ख़ैर सां वापसि आयासीं, शुक्राने जा 2 नफ़िल अदा करियूं, वॾी नेमत आहे। सफ़र खां वञणु, वापसि अचणु, अलगर्द जेको बि अहिड़े क़िस्म जा मसला मामलात आहिनि न, पूरा थी वञनि न, त पोइ शुक्राने जे तौर ते सजदो अदा करियूं। अफ़ज़ल औला इहो आहे त 2 रकात नमाज़ सजदे शुक्राने जी नियत सां अदा करियूं। इन में असांजी आजिज़ी जो इज़हार हूंदो, अल्लाह ताला जी किबराई जो, अल्लाह ताला जी पाकाई जो, अल्लाह ताला जी करम जो, अल्लाह ताला जे एहसान जो असां इज़हार कंदासीं, जंहिंजे करे उहा नेमत जेकी आहे न, ज़वाल खां महफ़ूज़ रहिजी वेंदी आहे। ऐं मां गुज़िश्ता जुमा इहा हदीस बयानु कई हुयमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं हज़रत जिब्रील अमीन ख़ुशख़बरी ॿुधाई, अल्लाह ताला जो इहो इनाम एहसान आहे, ए महबूब, यानी तुंहिंजी उम्मत तुंहिंजे मथां दुरूद पाक पढ़ंदी, सलाम पढ़ंदी, त अल्लाह ताला उन्हनि जे मथां दुरूद सलाम मोकिलींदो आहे। त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में हलिया विया, ऐं उहो सजदो बि छाजे करे, हदीस जा लफ़्ज़ आहिनि, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फसजद, शुक्र जे लाइ, फसजदतु लिल्लाहि अज़्ज़ व जल्ल शुक्रन, मां अल्लाह ताला खे शुक्राने तौर ते सजदो अदा कयुमि। इन मां हिकु त दुरूद पाक ऐं सलातो सलाम जी फज़ीलत बि मालूम थिए थी, ऐं गॾोगॾु असांखे ही तालीम ॾिनी वई, तरबियत कई वई त अल्लाह ताला जी का बि नेमत मिले त उन ते शुक्राने जे तौर ते सजदा अदा करणु, इहा नबवी सुन्नत बि आहे, सहाबा जी बि आहे, अहले बैत अतहार जी बि आहे। ईअं हिकु हदीस पाक आहे, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदो कयो, हज़रत मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा खे मोकिलियो हुयो, हमदान कबीलो आहे, उन जे इस्लाम जी दावत ॾियण जे लाइ। जॾहिं उन जे इस्लाम आणण जी दावत मिली त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदो कयो। उनखां पहिरियां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत सैयदना ख़ालिद बिन वलीद खे बि मोकिलियो हो, उहे काफ़ी अरसो उन्हनि खे तबलीग कंदा रहिया, लेकिन उन्हनि इस्लाम न आंदो। पोइ मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा खे मोकिलियो वियो। इहा हदीस पाक काफ़ी किताबनि में मौजूदु आहे, लेकिन तफ़सील सां सुनने कुबरा, इमाम बैहक़ी सुनने कुबरा में इन हदीस पाक खे रिवायत कयो आहे। 4313 नंबर हदीस आहे। हज़रत सय्यदना बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला अन्हु का अनिल बराई क़ाल, हज़रत सय्यदना बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त बअस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खालिद बिन वलीद इला अहलिल यमन, नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हज़रत सय्यदना खालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु के यमन जे माण्हुनि ॾे मोकिलियो, यदउहुम इलल इस्लाम फलम युजीबुहु, हू उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾे, पर उन्हनि खे शुरूआत में मुस्बत का जवाब न ॾिनो, कोई बि जेको आहे न रिप्लाई न कयो, यानी इस्लाम क़बूल न कयो। सुम्मा इन नबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बअस अली इब्न अबी तालिब, पोइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हज़रत सय्यदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम खे मोकिलियो। व अमरहु अन यकफुल खालिद व मन कान मअहु, ऐं हज़रत मौला काइनात खे हुकुम कयो त खालिद बिन वलीद ऐं जेके साण गॾु आहिनि उहे वापसि मोटी अचनि। इल्ला रजुलन मिमन कान मअ खालिद अहब अन युअक़िब मअ अलीन, हा उहो शख़्स जेको पंहिंजी रज़ामंदी सां मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा सां गॾु रहणु चाहे त उहो उन सां गॾु रही सघे थो दीन इस्लाम जी तबलीग खे जारी रखण जे लाइ।
पोइ फल युअक्किब मअहू, जेके रहनि था चाहिनि उहे उतां गॾु बीह रहनि। क़ाल अल बराउ फकुंतु मिम्मन अक्किब मअहू। हाज़ा बरा फरमाइनि था फकुंतु, पोइ मां हुयमि मिम्मन उन्हनि मां अक्कब मअहू, जेके हज़रत सैयदना मौला काइनात सां गॾु रहिजी विया, यानी मज़ीद तबलीग जे लाइ। फलम्मा दनौना मिनल क़ौम ख़रजू इलैना, पोइ जॾहिं असां उन क़ौम यानी हमदान कबीले जे वेझो पहुतासीं त हू असांजे आॾो आया, असांजे वेझो आया, ॿाहिरि निकिरी आया। नमाज़ जो टाइम थियो। फसल्ला बिना अलीयुन वसफ़ना सफ़न वाहिदन, पोइ असांखे हज़रत मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा नमाज़ पाई ऐं असांखे हिकु ई सफ़ में बीहारियो। नमाज़ खां बाद सुम्मा तक़द्दम बैना अयदीना, पोइ असांजे अॻियां उन्हनि माण्हुनि जे साम्हूं अॻिते वधिया, यानी मौला काइनात हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा ख़ुदि उन्हनि कबीले जे अॻियो वञी करे तबलीग शुरू कयऊं। फ़क़रअ अलैहिम किताब रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ उन्हनि जे अॻियां रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो किताब यानी ख़त मुबारक पढ़ी करे तफ़सील सां ॿुधायूं, तशरीह सां ॿुधायूं, यानी पढ़ंदा पिया उनजी तबलीग पिया कंदा वञनि। पोइ छा थियो? फ़अस्लमत हमदान जमीअन, फ़अस्लमतु हमदान जमीअन, फ़अस्लमतु हमदानु जमीअन, पोइ सॼे जे सॼे हमदान कबीले इस्लाम आंदो, सॼो जो सॼो कबीलो मुस्लमान थी वियो। हाणे इन खां बाद अल्फाज़ आहिनि जेके मुंहिंजे ख़ासि मौज़ू जे लाइ। फ़कतब अलीयुन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिइस्लामिहिम, पोइ हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु तआला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने ख़त मुबारक लिखियो त हमदान कबीले इस्लाम क़बूल करे वरितो आहे, यानी इन्हनि जे इस्लाम क़बूल करण जो पूरो वाक़ियो हज़रत अली मुर्तज़ा मौला काइनात हुज़ूर ॾे ख़त जे ज़रिए मोकिलियो। फलम्मा क़रा रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम किताब अल किताब, जॾहिं हुज़ूर ख़ातमुन नबीय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ख़त मुबारक पढ़ियो जंहिंमें इहो पूरो तफ़सीलन वाक़ियो लिखियल हो त हमदान कबीले जेको इस्लाम क़बूल कयो आहे। खर्र साजिदन, पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन सजदे में हलिया विया। हिन ख़त पढ़ियऊं जीअं ख़बर पई त हमदान कबीले इस्लाम आंदो आहे, कबीलो पूरो जो पूरो मुस्लमान थी वियो आहे, त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौरन सजदे में हलिया विया। सुम्मा रफ़अ रअसहु फ़क़ाल, ऐं पोइ जॾहिं उथिया सर मुबारक मथे कयूं, फ़क़ाल फरमायूं अस्सलामु अला हमदान, अस्सलामु अला हमदाना, हमदान कबीले ते सलामती हुजे, हमदान कबीले ते सलामती हुजे। अल्लाहु अकबर। त अज़ीज़ो दोस्तो बुज़ुर्गो, हिन हदीस पाक में काफ़ी मसाइल था निकिरनि, लेकिन जेको ख़ुसूसी असांजो मौज़ू आहे शुक्राना वारो सजदो, इन में बिल्कुलु महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अमल मौजूदु आहे, जो शारीन फरमाइनि था त हदीस में लफ़्ज़ खर्रा, खर्रा जी माने फौरन झुकजी वञणु। त इन मां मालूम थियो त सजदा शुक्र जो जेको असल वक़्तु आहे, मुहद्दिसीन फरमायो आहे शारीन हदीस त जेको शुक्राने जो जेको असल वक़्तु आहे न, उहो हूंदो आहे जंहिं लम्हे ख़ुशख़बरी मिली। उन वक़्तु जेकॾहिं सजदो करणु या ॿ रकात नमाज़ शुक्राने जो अदा करणु मुमकिन आहे त असल वक़्तु उहो ई आहे त उन वक़्तु शुक्राने जा सजदा अदा कनि या शुक्राने जे तौर ते ॿ रकात नफ़िल अदा कया वञनि। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जीअं उहो ख़त मुबारक मिलियो, जंहिं लम्हे ख़ुशख़बरी मिली, नेमत मिलण ते शुक्र अदा करण में देर महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम न कई। इहा ई सुन्नत आहे, अफ़ज़ल औला उन वक़्तु आहे, वरना इन जो वक़्तु अॻिते बि आहे, जेतिरी देरि जीअं 2 मिंटनि खां बाद, घंटे खां बाद, जहिड़ी महिल मौक़ो मुनासिब मिले त शुक्राने जे तौर ते अदा कयो वञे। इन खां अलावा बि इन हदीस पाक मां मसाइल मालूम था थियनि त ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही अमल असांखे बि अमल करणु घुरिजे। अॼुकल्ह असां इन खां थोरा ग़फ़लत में आहियूं, जो का बि ख़ुशख़बरी या नेमत अल्लाह ताला इनाम एहसान मिलनि था, शुक्राने जा नफ़िल असां अॼुकल्ह अदा करण खां ग़ाफ़िल रहिजी विया आहियूं, या शुक्राने जे तौर ते असां सजदो करण खां जेको आहे न ग़ाफ़िल थी विया आहियूं। अक्सरियत इहो इन जे करे इन ते तवजो करणु घुरिजे त इन में छा आहे, असांजी आजिज़ी इंकिसारी जो इज़हार बि आहे
इन में जॾहिं अल्लाह ताला जी नेमत असांखे मिली, ख़ुशख़बरी मिली, यानी कोई सजदो कयोसीं, इन में असांजी आजिज़ी जो भी इज़हार आहे, अल्लाह ताला जी किबरियाई जो भी इज़हार आहे, जंहिंजे करे उन नेमत, उहा नेमत ज़वाल खां महफ़ूज़ रहिजी वेंदी आहे। इंशाअल्लाह मज़ीद आइंदा जुमा बयान कंदमि त जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जंग बदर में अबू जहल जे क़त्ल थियण जी ख़ुशख़बरी मिली, अबू जहल क़त्ल थी वियो, महबूब अलैहिस्सलाम खे केरु क़त्ल करे ॾींदो? पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहा ख़ुशख़बरी ॿुधाई वई त अबू जहल जो सर जेको आहे हुनजे बदन खां कटियो वियो आहे, त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन सजदे में हलिया विया। इंशाअल्लाह आइंदा जुमा इन हदीस पाक खे बि बयान कंदासीं। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त जेको कुझु मां बयान कयमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं मूंखां बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह ताला माफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी, ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए, ऐं असांखे पंहिंजो शुक्रगुज़ार पानो बणाए, हर हाल में शुक्र करण जी नेमत असांखे अता फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल